कभी हम ख़बर अवां के ॾियूं इतलाआत ऐं ट्रांसपोर्ट वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त सिंध जा जियाला अॼु कराची जी सरज़मीन ते पार्टी चेयरमैन जी शानदार आजियां करण लाइ मुंतज़िर आहिनि। शर्जील इनाम मेमून चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी मुल्क जो ज़हीन तरीन परॾेही वज़ीर ऐं असांजी उम्मीद आहे। शर्जील इनाम मेमून चयो त ओल्ड टर्मिनल अॼु हिकु भेरो ॿीहर 2007 जियां अवामी समुंड उथली पवंदो। शर्जील इनाम मेमून चयो त पाकिस्तान जल्द बिलावल भुट्टो जे क़यादत में तेज़ तरीन तरक्की याफ़्ता मुल्कनि जी सिफ़ में शामिल थींदो। सूबाई वज़ीर चयो त पीपल्स पार्टी जे चेयरमैन जी सियासी बसीरत सबबि अॼु मुल्क खे सिलेक्टेड खां बचायो वियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी अवाम ऐं मज़दूरनि खे संदनि जाइज़ हक़ जल्द ॾियारींदो। शर्जील इनाम मेमून चयो त अॼु कराची वेलकम बिलावल भुट्टो जे नारनि सां गूंजी रहियो आहे। के आगाह कयूं पिया इतलाआत ऐं ट्रांसपोर्ट वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त सिंध जा जियाला अॼु कराची जी सरज़मीन ते पार्टी चेयरमैन जी शानदार आजिया करण लाइ मुंतज़िर आहिनि। शर्जील इनाम मेमून चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी मुल्क जो ज़हीन तरीन परॾेही वज़ीर ऐं असांजी उम्मीद आहे। शर्जील इनाम मेमून चयो त ओल्ड टर्मिनल अॼु हिकु भेरो ॿीहर 2007 जियां अवामी समुंड उथली पियो आहे। शर्जील इनाम मेमून चयो त पाकिस्तान जल्द बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में तेज़ तरीन तरक्की याफ़्ता मुल्कनि जी सिफ़ में शामिल थींदो। सूबाई वज़ीर चयो त पीपल्स पार्टी चेयरमैन जी सियासी बसीरत सबबि अॼु मुल्क खे सिलेक्टेड खां बचायो वियो आहे। खे आगाह कंदा हलूं बिलावल भुट्टो ज़रदारी अवाम ऐं मज़दूरनि खे संदनि जाइज़ हक़ जल्दी ॾियारींदो इहो चवणु आहे शर्जील इनाम मेमून जो। खे ॿुधाईंदा हलूं शर्जील इनाम मेमून चयो आहे त अॼु कराची वेलकम बिलावल भुट्टो जे नारनि सां गूंजी रहियो आहे।